जुंगशाई में रिपोर्ट करे वियो हुज़ूर अहमद रोही मुल्क जे समाजी तंज़ीम जेंडर जस्ट एनर्जी ट्रांजिशन कलेक्टिव JETC ठट्टो जे अॻुवाणनि जो वफ़द जुंगशाई प्रेस क्लब पहुतो, जिते हिननि साफ़ियुनि ऐं मक़ामी समाजी अॻुवाणनि सां मुलाक़ात कई। वफ़द में अली हसन लगारी, मैडम मुनीबा हफ़ीज़, वजाहत हुसैन ऐं ॿिया शामिल हुआ। मुलाक़ात दौरान पुठिते पियल इलाक़े कोहिस्तान सद भाङे 4 जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खे विंड पावर कंपनियुनि में मिलंदड़ सहूलियतुनि बाबति जाइज़ो वरितो वियो। वफ़द जे मेंबरनि ॿुधायो त जेंडर जस्ट एनर्जी ट्रांजिशन कलेक्टिव जे प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ इलाक़नि जा दौरा करे मक़ामी माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं पियूं वञनि त जीअं हवा मां बिजली पैदा कंदड़ कंपनियुनि पारां हुकूमत सां कयल मुआदनि तहत मक़ामी माण्हुनि खे मिलण वारियुनि सहूलियतुनि बाबति ॼाण हासिल करे सघिजे। हुननि वधीक चयो त जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े में कंपनियूं मुआदे जे ख़िलाफ़ वर्ज़ी कनि थियूं त तंज़ीम उतां जे ॻोठाणनि जे अख़लाक़ी ऐं क़ानूनी मदद कंदी ऐं खेनि बुनियादी सहूलियतूं ॾियारण लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी।